नाज़िन, समूरे मुल्क जियां घारो शहर में बि हिंदू बिरादरी पारां रक्षाबंधन जो त्यौहार वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे तुफ़ैल अहमद पंवर। समूरे मुल्क जियां घारो शहर में बि हिंदू बिरादरी पारां रक्षाबंधन जो त्यौहार वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अॼोके हिन ॾियारे ते भेनरूं पंहिंजे भाइरनि खे राखी ॿधी करे संदनि वॾी ॼमार माण्हुनि जूं दुआऊं कंदियूं आहिनि त साॻिए वक़्तु भाइर पंहिंजे भेणुनि खां राखी ॿधाए सॼी ज़िंदगी संदनि रक्षा करण जा वाइदा ऐं वचन पूर्ण कंदा आहिनि। ये त्यौहार हम पाकिस्तान में बहुत ज़रूर खरोश के साथ बनाते हैं और ना मैंने अपने भाई को राखी बांध के उसकी लंबी उम्र के लिए दुआएं की है और ना भाई बहन का रिश्ता इससे मजबूत भी होता है और हम पाकिस्तान की खुशहाली के लिए दुआ भी करते हैं। पाकिस्तान हमेशा आबाद रहे और खुशहाल रहे। आज रक्षाबंधन का त्यौहार है। हमने अपने भाई बहन को राखी बांध के अपने रिश्ता मजबूत किया है। आज रक्षाबंधन है, मैंने अपने भाई को राखी बांध के रिश्ता भाई बहन का रिश्ता पक्का करना है। रक्षाबंधन के जोशो खरोश मनाईंदा आहियूं। भाउ पंहिंजे भेणनि खे राखियूं ॿधी उन्हनि जी लंबी उमिरि जे लाइ प्रार्थना कंदियूं आहिनि ऐं असांजे हिंदू बिरादरी जोशो खरोश सां गॾु इहो राखी जो त्योहार मल्हाए पाकिस्तान जे हुकुमराननि जे बि असां शुक्रगुज़ार आहियूं त असांजे गॾु इन त्योहार में असांखे हर ॻाल्हि जी फैसिलिटी अता कई वई आहे ऐं असीं पंहिंजे पाकिस्तान मुल्क जे लाइ हमेशह दुआगो रहंदासीं। मुल्क पाकिस्तान में जिते हर मकतबे फ़िक्र खे पंहिंजा ॾियारा मल्हाइण जी आज़ादी आहे, उते हिंदू बिरादरीअ खे बि पंहिंजा त्यौहार मल्हाइण जी मुकमल तौर ते आज़ादी आहे। हिंदू बिरादरी पारां रक्षाबंधन जे त्यौहार ते पूजा पाठ करे मुल्क ऐं क़ौम जी सालमियत लाइ दुआऊं पिणु घुरियूं पियूं वञनि। तुफ़ैल अहमद पंवर, आवाज़ न्यूज़, घारो।